Assalamualaikum. Maman Sidi Mituar Babala. बिना खरंटे बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिना खरंटे चटा बेटी पार्ट नंबर 55। पर जीअं तो चयो ईअं वसार कयोसीं, केॾा विया तुंहिंजा वाइदा अहिड़ी कई असां सां पर तुंहिंजे वाइदनि खे सचो पको सम्झुमि एतबार कयुमि। जॾहिं त तोखे सभु ख़बर बि आहे तॾहिं बि अहिड़ी कई मूंसां पर थोरो चवणु घणो सम्झणु ईअं करणु चङो हाणे घणो ई थियो ईअं करण सां पर बेवस ऐं बेवस कंदो बि छा, ॿियो छा चवंदो बि छा, उन खां सवाइ करे बि सघंदो छा सवाइ इज़हार जे करण सां। पर इहो बि शुक्र जो इज़हार करण जो बि मौक़ो ॾिनई। मूंखे बि जेकी चवणो हो चयमि मिठू इज़हार करण सां जो कीड़ीअ खे कण हाथीअ खे मण मिले पियो, सभई तुंहिंजी कुदरत ढापिजनि पिया। या नाफ़े या रज़ाक अर्ज़ु करियां थो या रहमान अल रहीम। मिठूअ खे हिन कन्फेक्शनरीअ जे दुकान में एतिरो नफ़ो फ़ाइदो थिए कोन थो। या करीम आस उमेद मिठूअ जी पुॼाए नेक ख़वाहिशूं थियनि सभु कम। असांखे करणी आहे उजरत मुआवज़े सां, राति हुजे या ॾींहुं, तूफ़ान हुजे या मींहुं, करणो असांखे आहे कमु असांखे करणो आहे। मुंडूं या मौसमूं, सर्दियूं हुजनि या गर्मियूं, असांखे करणो आहे कमु असांखे करणो आहे। संझो हुजे या सांझी, आधी हुजे या माझी, उजरत मुआवज़े सां करणो असांखे आहे कमु असांखे करणो आहे। ओ बारियूं या लहवारियूं, लायूं हुजनि या चाढ़ियूं, करणो असांखे आहे कमु असांखे करणो आहे। लुकूं हुजनि या ओला, झकूं हुजनि या झोला, उजरत मुआवज़े सां करणो असांखे आहे कमु असांखे करणो आहे। रुगूं हुजनि या घोटूं, जुड़ियूं हुजनि या फुड़ियूं, असांखे करणो आहे कमु मिठू असांखे करणो आहे। ज़रूरतूं हसरतूं में कुझु ख़वाहिशूं मुनासिब उजरत मुआवज़े सां असांखे करणो आहे कमु असांखे करणो आहे। ईद जे ख़ुशीअ जे मौक़े ते ईद जे तयारियुनि करण जे लाइ करणो असांखे आहे कमु मिठू खोड़ हिमटे बंदो मददे ख़ुदा ज़रूरु कमु कंदो। मुश्किल आसान पंहिंजो कमु सिर्फ़ु आहे उनखे चवणो अल रहमान अल रहीम आहे। आस उमेदूं पुॼाईंदो सभिनी जा जी मोलक जा खोड़ करणु पोरियो करणु हिते ई साहिबु कंदो, हिते ई नफ़ो फ़ाइदो थींदो त यकीन सां फ़ाइदो बि थींदो हिते।